अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल sindhi.com ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं शेख हयाज़ यूनिवर्सिटी शिकारपुर में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ टीचिंग फैकल्टी जे लाइ आहिनि, जंहिंमें प्रोफेसर BPS 21, एसोसिएट प्रोफेसर BPS 20, असिस्टेंट प्रोफेसर BPS 19 ऐं लेक्चरर BPS 18 जूं पोज़ीशन्स आहिनि। इन में प्रोफेसर जे लाइ जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स, कंप्यूटर साइंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, एजुकेशन, इंग्लिश ऐं मैथमेटिक्स। इन्हनि जे लाइ जेको आहे प्रोफेसर्स रिक्वायर्ड आहिनि। हुन में क्वालिफिकेशन जेका रिक्वायर्ड आहे PhD ऐं हुन सां गॾोगॾु ही एक्सपीरियंस ऐं पब्लिकेशंस जी डिटेल आहे। उन खां पोइ एसोसिएट प्रोफेसर आहे 20 ग्रेड जो। इन में जेके डिपार्टमेंट्स आहिनि बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स, कंप्यूटर साइंस, IT, एजुकेशन, इंग्लिश, मैथमेटिक्स ऐं इकोनॉमिक्स आहे। इन में बि क्वालिफिकेशन PhD ऐं हुन सां गॾोगॾु ही एक्सपीरियंस ऐं पब्लिकेशंस रिक्वायर्ड आहिनि। उन खां पोइ असिस्टेंट प्रोफेसर आहे BPS 19 जी। इन जे लाइ जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, कंप्यूटर साइंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, एजुकेशन, इंग्लिश, इस्लामियात। इन जे लाइ जेको आहे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे PhD या त MS MPhil ऐं 4 साल जो एक्सपीरियंस रिसर्च फील्ड में, ऐं PhD जे लाइ नो एक्सपीरियंस रिक्वायर्ड। अगरि तव्हां वटि PhD आहे ऐं तव्हां वटि को एक्सपीरियंस न आहे तॾहिं तव्हां अप्लाई करे सघो था। अगरि तव्हां वटि MS MPhil आहे 18 साल जी ऐं उन खां पोइ 4 ईयर जो टीचिंग एक्सपीरियंस आहे तव्हां अप्लाई करे सघो था। उन सां गॾोगॾु लेक्चरर आहे BPS 18 जो, कॉमर्स, एजुकेशन ऐं मैथमेटिक्स में, ऐं इन में फर्स्ट क्लास MS MPhil इक्विवेलेंट डिग्री रिक्वायर्ड आहे। नो थर्ड डिवीजन हुजे एकेडमिक कैरियर में। हाणे कुछ इंपॉर्टेंट इंस्ट्रक्शंस आहिनि। सभिनी खां पहिरियों तव्हांखे www.saus.edu.pk तां फॉर्म डाउनलोड करणो पवंदो ऐं उहो फॉर्म फिल करे ऐं पोइ तव्हांखे रजिस्ट्रार ऑफिस जी शेख हयाज़ यूनिवर्सिटी ते कुरियर सर्विस या पोस्ट या बाय हैंड मोकिलणो पवंदो। उन खां पोइ जेको आहे प्रोफेसर ऐं एसोसिएट प्रोफेसर जेको आहे उहे पंहिंजी 4 कॉपीज सबमिट कराईंदा, CV जूं, रिसर्च पब्लिकेशन ऐं अदर रिलेवेंट डॉक्यूमेंट जूं। ऐं लेक्चरर जेको आहे 2 ईयर जो कॉन्ट्रैक्ट आहे। उन खां पोइ परमानेंट उन्हनि खे कयो वेंदो बेस्ड ऑन परफॉर्मेंस। इन जी लास्ट डेट जेका आहे 15 सितंबर 2022 आहे। ऐं इन जे लाइ तव्हांखे शेख हयाज़ यूनिवर्सिटी जे फेवर में 2000 जो पे ऑर्डर ठाराए सबमिट कराइणो पवंदो, जेको नॉन रिफंडेबल आहे। इन जो फॉर्म वेबसाइट ते आहे www.sau.edu.pk। जीअं असां वेबसाइट ते क्लिक कयोसीं त असां शेख हयाज़ यूनिवर्सिटी जी ऑफिशियल वेबसाइट ते अची वियासीं। उन खां पोइ असां हिते स्क्रॉल डाउन करे ईंदासीं ऐं हिते जेको ही कैरियर्स जो ऑप्शन आहे हिते क्लिक कंदासीं। हिते जीअं असां क्लिक कयोसीं त ॾिसो पोज़ीशन्स अची वियूं जेके बि आहिनि फैकल्टी पोज़ीशन्स 1 खां वठी 25 ताईं डिफरेंट फैकल्टी पोज़ीशन्स आहिनि। तव्हां हितां फॉर्म डाउनलोड करे सघो था। ही एडवर्टाइज़मेंट आहे, ही एप्लीकेशन फॉर्म आहे। जीअं एप्लीकेशन फॉर्म ते क्लिक कयोसीं त फॉर्म डाउनलोड थी वियो ऐं ही फॉर्म प्रिंट करे इन खे पूरो फिल करे ऐं असांखे सबमिट कराइणो आहे। उम्मीद था कयूं समझ में अची वियो हूंदो शेख हयाज़ यूनिवर्सिटी में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।